असांजो मुतालबो इहो आहे त माना असां नव ट्रांसफार्म आया ॻोठा जलादा जो पर्सनल आयो ट्रांसफार्म सब जो उहो बि असांखे न मिलियो। जे वञूं था डीसी एसडीओ साहब वटि वञूं था, एसडीओ साहब चए थो 3 लख ॾियो त मां तव्हांखे ट्रांसफार्म ॾियां। बिल भरे भरे थकी पिया आहियूं असां, पोइ बि बिल असां भरींदा रहिया आहियूं। बिजली न आहे पोइ बि असां बिल भरींदा रहिया आहियूं। जेको असांजो ट्रांसफार्म हुयो उहो भुवन जे महले में लॻो वियो आहे, लॻायो वियो आहे। हिकु जलबाणनि खे मिलियो आहे, भुवन जे उल्हा केटी मिलियो आहे ऐं असांजो जेको प्लस में ट्रांसफार्म हुयो उहो भुवन जे पाड़े में अॼु ताईं हले थो। उन्हनि जो सरियो असांजो खणी आयो अथऊं। हाणे वञूं था जंहिं ॾे वस वारनि ॾे, उहे था चवनि बाबा असां न ॾियण, एसडीओ साहब सां ॻाल्हायो तव्हां। एसडीओ साहब पोइ बि बिल मोकिलींदो रहियो। असां पंहिंजा सरिया ट्रांसफार्म पोइ बि असां पंहिंजा बिल भरींदा रहिया आहियूं ऐं बिजली जो कोई बि असांखे सुख न आहे। 35-30 आबादी आहे असांजे ॻोठ में, ॻोठ अजलादा बुर्दीअ में, ॿुधो साईं। उन जे करे बावजूद बि असां बिल भरींदा रहिया आहियूं। जंहिं ॾे वञूं था उगाड़ी जा 2-3 चकर सरिया ट्रांसफार्म मुतालबो इहो आहे त असांखे जेका शइ आहे उहा असांखे लॻाई वञे, ॿी न त पंहिंजे हुनजो दाइरो वधायो वेंदो।